अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, हिन दौर में माण्हुनि जी अक्सरियत परेशानियुनि में मुब्तला। हर माण्हू के न के तंगी में, तंगदस्ती में, परेशानी में मुब्तला नजर अचे थो। रिज़्क़नि मां बरकत खजी वई आ, औलाद बेफरमान बणजी विया, सोबतूं बुछड़ियूं थी वियूं। मफ़ाजाती मौत घणा थी विया, हादसाती मौत, एक्सीडेंटनि जा मौत। इन गमज़दा जिंदगी जे अंदर हर माण्हू चाहे थो तो मूंखे को नजात जो रस्तो मिले। इस दुखों भरी दुनिया में हर कोई यही चाहता है कि मुझे इन मसाइब व आलाम से, रंजो आलाम से मुझे कोई नजात मिले, कोई छुटकारा मिले। तो आए, आज मैं आपको इन सारे गम और दुखों का मदावा और सबका इलाज दे रहा हूं। एक ऐसा जामे और कामिल नुस्खा आपको दे रहा हूं कि अगर आप इस बात को समझ लें और अमल पेरा हो जाएं तो मैं गारंटी के साथ कहता हूं अल्लाह ताला आपकी हर परेशानी दूर कर देगा। ये मेरे पास उधार का सौदा नहीं है, दस्त बदस्त सौदा है। कुछ तो कहते हैं ना कि भाई ऐसे करो ऐसे होगा, फिर हो या ना हो, लेकिन मैं आपको गारंटी के साथ ये दस्त बदस्त का सौदा, उधार जो सौदो ना है, सौदो आए हथों हथ। इन गाल के समझो, इन गाल ते अमल कयो, इंशाअल्लाह तवां को गम को दुख न ॾिसंदव। अगर को गम अची भी वियो तो अल्लाह ताला जल्द उन मां निकरण जो रस्तो तव्हांखे खोले ॾींदो। इन गमनि ऐं दुखनि भरी दुनिया जे अंदर परेशानियुनि, मसाइब, आलाम, गमन हर
इंसान जी तकलीफ जो इलाज है जेको असा के मदीने वाले साईं अता फरमाए। अगर आपको ये बात समझ आ गई तो बहुत सारे दुखों से छुटकारा पालोगे और बड़ी आसूदा जिंदगी नसीब हो जाएगी, बड़ी पुरसुकून जिंदगी गुजारने लगोगे। तो आए वो नबवी नुस्खा, वो पैगंबरी नुस्खा मैं अपनी तरफ से नहीं दे रहा, ये वो नुस्खा है जो मदीने वाले आका ने हम गुलामों को अता फरमाया है। उस नुस्खे को समझें और आज से अमल पेरा हो जाए। फिर आज से ही आप अपनी जिंदगी में खुशहाली देखना शुरू करेंगे। महीने नहीं लगेंगे, साल नहीं लगेंगे, अरसा नहीं लगेगा। आज अमल करें, आज ही उसका रंग आप देखना शुरू कर देंगे। मुमकिन है हमें से बहुत सारे उस नुस्खे पर पहले से अमल कर रहे हो, लेकिन आपको पता नहीं कि जो आप काम कर रहे हैं उसके फवायद क्या हैं, असरात क्या हैं, समरात क्या हैं, और उस पर यकीन के साथ अमल करने का सिला क्या मिलता है। तो आए तवज्जो के साथ, हुजूर दिल के साथ उस नुस्खे को सुने और फिर यहां से निकलकर उसको आजमाते चले जाएं। वो नुस्खा यह है कि अल्लाह ने जो कुछ आपको दिया है, अल्लाह के दिए में से अल्लाह की राह में कुछ न कुछ खर्च करते चले जाएं, खैरात करते जाएं। अपनी दौलत को, अपने पैसे को, अपनी तनख्वाह जो मिलती है, आपकी जो कमाई है, आप जो मजदूरी करते हैं, आप जो काम काज करते हैं, जो पैसे आपको मिलते हैं, उन पैसों में अल्लाह का हिस्सा निकालें, अपने रब का हिस्सा निकालें, अपने मालिक और खालिक का हिस्सा निकालें। जब आप अपनी दौलत से, अपने पैसे से अपने रब का हिस्सा निकालेंगे तो तुम्हारा रब तुम्हें उसका सिला अता करेगा। ये तुम्हारा अल्लाह से व्यापार हो गया और उस व्यापार का सिला और नफा अल्लाह खुद आपको अता करेगा। एक के बदले में 10 गुना, 10 के बदले में 700 गुना, 700 के बदले में, एक के बदले में 1400 गुना तुम्हें बढ़ा देगा। और कभी कोई गम आ गया तो खैरात करें, अल्लाह ताला आपके गम को दूर कर देगा। और आप सुबह सवेरे खैरात करें, पूरा दिन तुम्हारा अल्लाह के अमानत, जमानत और हिफाजत में गुजरेगा। अगर आप खैरात करते चले जाएं, जिंदगी में ये अपना वतीरा अपना लें, अपना ये दस्तूर अमल बना लें खैरात करने का, तो रब्बे जुल जलाल तुम्हें बुरी मौत से बचा देगा। और जो जिंदगी दुखों में घिरी हुई है, परेशानियों ने जकड़ रखा है, अगर इस जकड़ और पकड़ से निकलना चाहते हो तो अल्लाह की राह में खर्च और खैरात करो। फिर देखो इसका रंग क्या होता है, इसका सिला तुम्हें क्या मिलता है, और उसका अल्लाह तबारक व तआला की बारगाह से तुम्हें दुनिया में भी सिला मिलेगा, कब्र में भी सिला मिलेगा, और रोज़े महशर भी सिला मिलेगा। मैं सिर्फ ये नहीं कहता कि तुम्हें आखिरत में जन्नत मिलेगी, तुम्हें नेमतें मिलेंगी। सिर्फ आखिरत का ध्यान रखना और अपनी दुनिया को भुला देना। बाज लोग कहते हैं सही आखिरत पता नहीं हो या ना हो, कब हो, कैसे हो, लेकिन हमें तो दुनिया का सुख चाहिए। मैं आपको ऐसा नुस्खा बता रहा हूं
कि आखिरत में तो भला की भलाई होगी ही, लेकिन दुनिया में भी अल्लाह ताला तुम्हें खुशहाल बना देगा। अब आए इस पर, जो कुछ मैं बयान कर चुका अब तक, इस पर मेरे आका की अहादीस मुबारका तुम्हें पेश करता हूं, कुरान से और पाक नबी की हदीस से। सुने कि इस नुस्खे पर अमल करने वाले को क्या क्या मिलता है। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तसद्दक़ बिइदल तमरतिन मिन कसबिन तय्यिब वला यक़बलुल्लाहु इल्ला तय्यिब। जो अपनी हलाल कमाई से एक खजूर की गुठली अल्लाह के राह में खैरात करता है, हलाल कमाई से एक खजूर की गुठली खैरात करता है, और अल्लाह खैरात कबूल नहीं करता मगर पाक कमाई से। ये न तो रिश्वत वठी पो खैरात कयो, व्याज वठी पो खैरात कयो न, हलाल कमाई में जा, हलाल पैसन में जा, हलाल जे रकम में जा, सिर्फ हिकड़ी गड़ी कत्ल जी खैरात कयो। फ़इन्नल्लाह यक़बलुहा बियमीनिही। उहा तव्हां जी खैरात अल्लाह पंहिंजे सॼे हथ में कबूल कंदो आहे। तव्हां खैरात कई, तव्हां समझो तव्हां यतीम खे ॾिनी, मिस्कीन जे हथ में ॾिनी, बेवा औरत खे ॾिनी, तव्हां समझो मां के फ़कीर खे ॾिनी, पर मदीने वारो जो फरमाए त तव्हां जी खैरात अल्लाह जे हथ में पहुचंदी आहे। पुट का ॻाल्हि समझ में अचेव थी? तव्हां खैरात फ़कीर खे न ॾिनी आहे, तव्हां खैरात अल्लाह जे हथ में रखी आहे। यक़बलुहा, पो अल्लाह उनके कबूल फरमाए थो। बस हिकिड़ो शर्त आहे त हलाल कमाई हुजे, पाक कमाई जी हुजे। तव्हांजी खैरात अल्लाह पंहिंजे हथ में वठे थो ऐं चओ कबूल करे थो, चओ कबूल करे थो। पो सुम्म युरब्बीहा लिसाहिबिहा कमा युरब्बी अहदुकुम फलुवहु हत्ता तकून मिस्लल जबल। सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस आहे। अल्लाह ताला उनके पंहिंजे हथ में कबूल करे, पो उनके वधाए थो, वधाए थो, बढ़ाता है, बढ़ाता चला जाता है, हत्ता कि वो खजूर की गुठली जबल जितनी, पहाड़ जितनी हो जाती। तमाम सिर्फ खजूर की कड़ी खैरात कई, अल्लाह पंहिंजे हथ में कबूल करे, उनके वधायो वधायो। जॾहिं क़यामत जे ॾियारे तव्हांजा अमल तुरंदा त या खजूर जी गड़ी जबल जड़ी वज़नी थी तव्हांजे अमलनि में तुरंदी। पुट ॻाल्हि समझ में आई? हाँ, तव्हां त खजूर जी गड़ी खैरात कई, पर अल्लाह उनके जबल बनाए छॾियो, पहाड़ जेॾो वज़नी बनाए छॾियो।
चो सल्लल्लाहु अलैहि या अम्मा आयशा सिद्दीका साइण नबी जी घर वारी असा सभिनी जी अम्मा सैयदा आयशा सिद्दीका पंहिंजे हवेली में वेठी हुई के मानू दर ते सवाल कयो मूंखे खैरात ॾियो। अम्मा साइण वटि ओॾी महिल सिर्फ़ हिकिड़ो ड्राख जो हिकिड़ो दाणो हुयो। ड्राख सम्झो था जी? किशमिश जो हिकिड़ो दाणो हुयो। पंहिंजे खिदमत गुजार के फरमायई त ही किशमिश जो दाणो खण ऐं इन मिस्कीन साइल खे वञी ॾे। वो खिदमत गुजार हैरत में अची चवण लॻो अम्मा ही छा खजूर जो हिकिड़ो किशमिश जो हिकिड़ो दाणो हिन खे खैरात करण जो छा सिलो आ? अम्मा साइण फरमायो त ओ बाना तोखे कहिड़ी ख़बर त अल्लाह जे रस्ते में इहो जेको किशमिश जो दाणो बि नंढो नाहे इहो बि वॾो आ। अल्लाह जे राह में जा बि शइ ॾिनी वञे उनखे थोरो न समझो, घटि न समझो, छो त अल्लाह वटि इन जो वॾो क़द्र आहे, वॾी क़ीमत आहे। आप ये सोचेंगे ना कि मैं 1 लाख रुपया हो तो खैरात करूं, 50,000 हो तो फिर खैरात करूं, नहीं। अगर 1 रुपया भी है, अगर एक सिक्का आपके पास 5 रुपए का है, उसको भी आप अल्लाह के राह में देते हैं तो घटिया न समझें, अल्लाह के पास इसका भी बड़ा अजर सिला। खैरात करना मामूली से मामूली, छोटी से छोटी चीज भी छोटी मत समझो, ये भी अल्लाह के पास बड़ा शान रखती है, बड़ा मकाम रखती है। पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या बादशाह जालिमा काफरा ऐलान कई त को भी मुझे शहर में खैरात न करे। बादशाह ने ऐलान कर दिया कि जो खैरात करेगा उसके दोनों हाथ कटवा दूंगा और उसको अपने शहर से भी बाहर धकेल दूंगा। बादशाह का ऐलान हो गया, लोगों ने खैरात देना बंद कर दिया। अब जो मिस्कीन थे, जो गरीब थे, जो मंगते थे, वो भूखे मरने लगे। जन जो कमाई पेट गुजर पिन्नते हुयो, पिन्नी टुकुर खाई पेट भरींदा हुया, वे गरीब भुख्या मरण लगा। हिकड़ो मिस्कीन आ के दर ते अची सदा हई अल्लाह वास्ते खैरात ॾियो। माई घर दयाणी चयो फकीर छा बादशाह जो ऐलान न ॿुधो थई? बादशाह हुकुम ॾिनो आ जेको खैरात कंदो उन जूं 2 ॿाहूं वढिजी वेंदियूं, उनखे शहर मां निकाली मिली वेंदी। फकीर अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चवण लॻो, माई दुनिया जो बादशाह चवे तो खैरात न कयो, पर बादशाह जो बादशाह रब तो फरमाए खैरात कयो। अम्मा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आ, हिन बादशाह जो चयो मञी या बादशाहनि जे बादशाह जो चयो। माई भी का खुदा जे खौफ वारी हुई, ईमान वारी हुई। माई जे अखियुनि में भी लुढ़क अची विया, रोई चवण लगी, फकीर वञ जैन, रब जो नालो खाली कोन मोटाईंदसि, तोखे खैरात का सवा खाली न वराईंदसि। घर ॾे वैया 2 मानियूं खणी आई, 2 रोटियां चपातियां लेकर आई।
ओ फकीर ही मानड़ियूं खाईंदो वञ, मूंखे दुआऊं ॾींदो वञ। मुंहिंजा दोस्तो फकीर बुखारो फकीर ॿ मानियूं खाधई, माई जे लाइ दुआऊं घुरियई, रवानो थी। चौकीदारनि पहरेदारनि वञी रिपोर्ट कई त फलाणी औरत ॿ मानियूं ख़ैरात कयूं आहिनि। बादशाह ज़ालिम घुरायो माई खे, माई तो ख़ैरात कई? कि हा साईं मूं ख़ैरात कई। चई छा मुंहिंजे हुक्म जी ख़बर हुई या न? चई हाओ तुंहिंजे हुक्म जी बि ख़बर हुई, पर मूंखे मुंहिंजे रब जो हुक्म बि मिलियो। पोइ जे तौर कय में त तुंहिंजे हुक्म खां रब जो हुक्म वॾो नज़र आयो, तुंहिंजे सज़ा खां मुंहिंजे रब जो इनाम वॾो नज़र आयो। तुंहिंजे बाहुन वढण ऐं तुंहिंजे मुल्क निकाली ॾियण वारी सज़ा खां मुंहिंजे रब जो करम ऐं फज़ल वॾो नज़र आयो। इन जे करे मूं ख़ैरात करे छॾी आहे। हाणे जेके तोखे करणो आहे भली कर, मञा थी मूं ख़ैरात कई आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो ज़ालिम हुकुम ॾिनो त माई जूं ॿई बाहूं वढियोसि, माई खे मुंहिंजे शहर मां बि धिके कढोसि। हुकुम ज़ालिम जो थी वियो, ॿई बाहूं कटिजी वियूं, बाहूं वढिजी वियूं, शहर मां धिके लोधे कढी छॾियऊंसि। हाणे ग़रीब जो घर न रहियो, अझो न रहियो। हिकिड़ो बच्चो हुअसि नंढड़ो, हुनखे कुल्हे ते विहारी, हथ हुजनि त चेल ते खणे, हथ वढिजी विया। बचड़े के कुल्हे ते विहारे, बच्चे जा हथ पंहिंजे मथे में माई जे विधाइनि। हाणे ॿारड़े खे खयूं वेचारड़ी हिकिड़े नहर जो किनारो ॾेयूं वञे पई। घर न आहे, अझो न आहे, राति रहण जी ठिकाणे जी जाइ न आहे। माई परेशानी में वञे पई, हलंदे हलंदे उञ लॻी त पाणी पियां, पर पाणी वेचारी कीअं पीए जो ॿई हथ वढल हुया। कीअं पाणी पीए? हीअं कयई जो हीअं झुकी वात सां पाणी पीअण लॻी। जेॾी महिल झुकी पाणी पीअण लॻी आहे त कुल्हे वारो बच्चो वञी पाणीअ में किरियो, उहो ॿुॾी वियो। जेॾी महिल बचड़ो ॿुॾी वियो, ओॾी महिल पंहिंजो सूरत सही वई, पर बच्चे जी जुदाई सही न सघी। पुट जी जुदाई दिल खे ॾाढो सदमो पहुतुसि। मथे निहारे चई ए मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन। पुट ॿुधो, हदीस पाक में आ जेको माण्हू टे भेरा हीअं सॾु करे या अरहमुर राहिमीन, वरी चवे या अरहमुर राहिमीन, इन जी माना छा आहे? ए सभिनी रहम करण वारनि खां वधीक रहम करण वारा। टे भेरा जेको सॾे इन नाले सां रब खे पुकारे, रब फरमाईंदो आहे जीउ चवां, जीउ चवां, जीउ चवां। माना छा खपई? चओ माना छा घुरिजे? इहो नालो रब खे अहिड़ो वणंदो आहे, इहो सॾु अल्लाह खे अहिड़ो वणंदो आहे। फ़क़ीरो भाइरो, जॾहिं बि को ॾुख जो लम्हो अचेव त पोइ निमाणा नेण करे रब खे सॼो या अरहमुर राहिमीन चओ, या अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन, या अरहमुर राहिमीन। या अरहमुर राहिमीन रब के सजो था, ओडी मल अल्लाह जी रहमत तव्हांजे निछावर थी वेंदी आहे, रब तव्हांजे मुतवज्जे थी वेंदो आहे। रब फरमाईंदो आहे चओ बाना छा घुरजई, चओ बाना कहिड़ी तकलीफ़ अथई, जीअं चवंदे मां अल्लाह ॿुधंदुसि क़बूल कंदुसि। मुंहिंजा दोस्तो हिन वेचारड़ी जेॾीमहिल रब खे सॾड़ो कयो आहे, तेॾी महिल देर न गुज़री परे खां ॾिसई त ॿ भला घोड़ा डोड़ाईंदा सवार अचनि था पिया।
घोड़े सवार डोड़ंदा आया, घोड़ा अचे रोकियूं, हिकड़ो लथो आ दरिया में छलांग लगाई त बुडल बच्चो सही सलामत खणी आयो। नुड़ियल बुडल बच्चो जिंदा सलामत खणी आयो। वरी ॿियो घोड़े तां लथो, इन जे वढियल पाहुन ते हथ फेरायई त ॿई ॿाहूं सही सलामत बण। सुभान अल्लाह। माई पुछण लगी, ओ सुणन सूरतुन वारो, तवा जिन आयो, मलाइक आयो, नबी आयो, रूह आयो, वली आयो, केर आयो, तवा मुंजी मदद कई आ। उहे चवण लगा, अम्मा असां तुंजू उहे ब मानियूं आयूं जेके फकीर के खैरात में ॾिनियूं, जेके मिस्कीन के ब मानियूं खारायूं, यही उहे तुंजू ब मानियूं आयूं। ओ अदा ओ मिठा, खैरात रायगान न वेंदी आ, खैरात अजाई न हूंदी आ, खैरात जो सिलो रब दुनिया में भी ॾींदो आ त आखिरत में भी ॾींदो आ। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चवण लगा, अम्मा वो जालिम बादशाह बज तबाहो बर्बाद थी वियो, तू मोट रब तुंहिंजे लाइ भलाई जा दर खोले छॾिया आहिनि। वो ॾींहुं वरी सारी जिंदगी माई कॾहिं को दुख न ॾिठो, को गम न ॾिठई, का परेशानी न ॾिठई। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे रस्ते जी खैरात कम आई या न आई? जवाब जो आई या न आई? चओ अल्लाह 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 अल्लाह। रब जो नालो मोहब्बत सां वठो, अल्लाह अल्लाह। इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी, मुझे सोने हबीब फरमायो, इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल लयुदखिलु बिल्लुक़मतिल खुब्ज़ व कफ़सतित तम्र व मिस्लिही मिम्मा यंतफ़िउ बिहिल मिस्कीन सलासतल जन्नह रब्बल बैतिल आमिर बिही व ज़ौजत तुस्लिहु वल खादिम अल्लज़ी युनाविलुल मिस्कीन। मेरे आका फरमाते हैं कि जो किसी मिस्कीन को एक लुक़मा रोटी का देता है, वो तो दो रोटियों की बात आपने सुनी ना, अब मेरे नबी की ज़ुबानी सुनो, एक लुक़मा, सिर्फ एक लुक़मा जी, एक लुक़मा। गिरह भंजंदा आहियो न, उन गिरह में केतिरी मानी ईंदी आहे? इंच हूंदो, 2 इंच हूंदी, वध में वध को वॾो गिरह खणे त 3 इंच हूंदी। 3 इंच का लुक़मा है वो, रोटी का एक लुक़मा। या खजूर को तोड़ते हैं, एक हिस्सा आधा आधा करते हैं, फिर आधे को और हिस्से 2 करते हैं, तो वो चौथाई हो जाती है। अब वो चौथाई खजूर हो या एक लुक़मा रोटी का हो जो किसी मिस्कीन को खिलाता है, मेरे आका फरमाते हैं उस एक लुक़मे के बदले, उस खजूर की चौथाई के बदले अल्लाह ताला 3 आदमियों की मग़फ़िरत फरमा देता है। 3 लोगों की मग़फ़िरत हो जाती है। कौन से?
रब्बल बैतिल आमिर बिह, वो घर वाला जिसने हुक्म दिया कि फकीर को रोटी दो। वो घर धनी जंहिंजे घर मां गिरह खैरात थियो, उन घर धनी के अल्लाह बख्शे माफ करे छॾींदो। बे नंबर ते वज़ौजत तुस्लिहु, वो औरत जो रोटी पका रही है। अमड़ियों भेनरों तांजे लाभ मुबारक आ, मेहमानन के मानी पचाए खारायो थियूं, गरीब मिस्कीन के मानी पचाए खारायो थियूं। हिकड़े गिरह के बदले में अल्लाह ताला उन्हें मानी पचाइण वारी जी भी बख्शिश फरमाए। सुभान अल्लाह। मेहमान अचे त अरहियूं न थियो, मेहमान अचे त मुंह न घुंजायो। भली आधी जो मेहमान अचे, सांझी जो मेहमान अचे, रात जो मेहमान अचे, ॾींहं जो मेहमान अचे, मेहमान पंहिंजे लाइ बख़्त समझो, भाग समझो, उनखे मानी खाराइण पंहिंजे लाइ जन्नत समझो। वल खादिमुल लज़ी युनाविलुल मिस्कीन, तीसरे नंबर पर वो खादिम जो रोटी उठाकर मिस्कीन को पहुंचाता है। एक घर वाला, एक घर वाली जो रोटी पकाने वाली है, और तीसरा खिलाने वाला, खिदमत करने वाला, सर्विस करने वाला। मेरे आका फरमाते हैं फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यंसा खदमना, अल्लाह की शुक्र है कि अल्लाह ने हमारे खिदमत गुजारों को भी भूला नहीं, खिदमत गुजारों को भी भूला नहीं, हमारे खिदमत गुजारों को भी अल्लाह ताला ने बख्शिश में हिस्सा डाल दिया उनका। हाँ, क्योंकि एकड़ो गिरह मानी जो खारायो या खजूर जो चौथड़ खैरात में दियो तो अल्लाह ताला जल शानो टिन माण्हुनि जी मग़फ़िरत तो करे। हिकड़ो घर धणी, ॿियो घर धयाणी, टे नंबर ते खणी खाराइण वारो खिदमत गुज़ार। चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। बुधो सही मुस्लिम जी ऐं तिरमिज़ी जी हदीस आ। मां पहिरियों तव्हांखे चयो कि मां तव्हांखे गारंटी थो ॾियां, पंहिंजे तरफ़ों गारंटी कोन पियो ॾियां, मदीने वारे साईं जे तरफ़ां। मुझे सोने हबीब फरमायो, जे तव्हांखे यकीन न अचे त मां कसम थो खणा। मदीने वारे साईं फरमायो, जे अञा भी यकीन न अचे त पोइ असां उम्मती कहिड़ा चइबासीं। असांजो नबी कलमो खणे परे ऐं कसम खणी ॻाल्हि करे, ऐं असांखे यकीन न अचे त असां कहिड़ा उम्मती चइबासीं। चओ मदीने वारे जी ॻाल्हि ते यकीन आ? हाँ, मुस्तफ़ा जो फरमान सचो आ। हुजूर जन जेको कसम खणी ॻाल्हि कई सा सची आ। बुधो साईं फरमाइनि था, जे तव्हांखे यकीन न अचे त मां कसम खणी ॿुधायां टिन ॻाल्हियुनि जो। साईं फरमाइनि था, पहिरीं ॻाल्हि इहा, मा नकसत सदक़तुन मिन माल, सदको माल खे घटाईंदो नाही, खैरात माल खे घटाईंदी नाही पर वधाईंदी आ। मसलन आपके पास अगर 50,000 रुपए हैं, अगर 5,000 खैरात कर दिए तो आप ये ना कहें कि बाकी 45 बचे, 5 कम हो गए। मेरे आका फरमाते, मैं कसम उठाता हूं ये तुम्हारा माल घटेगा नहीं, बढ़ जाएगा। तुम्हारे माल में कमी नहीं आएगी, ज्यादती आएगी। तव्हांजो माल घटबो न, रब वधाए ॾींदो। जे यकीन न अचेव त मां कसम थो खणा। चओ महबूब तो ते यकीन आ, सोना हबीब तो ते यकीन आ। असांखे पक्का जेको मदीने फरमायो सो सचो आ।
आए यकीन? पेरी गाल इहा। ॿी ॻाल्हि साईं फरमाइनि था वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़विन इल्ला इज़्ज़ा। हिन ॻाल्हि ते साईं फरमाइनि था मां चओ त कसम खणा जेको माफ़ कंदो दरगुज़र कंदो रब उन जी इज़्ज़त वधाए छॾींदो। अगर कोई तुमसे माफी मांगने आता है ना, किसी ने गलती कर दी, कोताही हो गई, अब तुमसे माफी मांगता है तो तुम गुस्सा मत करो, उस पे गैज़ो ग़ज़ब मत करो। जो दर पे आया है माफी मांग रहा है उसको बख्श दो, और बख्श देने से तुम घटोगे नहीं, तुम्हारी इज्जत को अल्लाह ताला बढ़ा देगा। और इस पर गारंटी है मेरे आका की, मदीने वाले आका की गारंटी है कि माफ करने से तुम घटोगे नहीं, तुम बढ़ जाओगे, तुम्हारी इज्जत बढ़ जाएगी, तुम्हारा मकाम बुलंद हो जाएगा। जिद्दीरा न थियो, जिद्दीरा जिद्दीरो समझो था ना, दिल में जिद तो रखियो वेठो आ, एकू तो न छोड़े सा, एकू माफी न दे सा, भले कुरान मथे ते खणी अचे त एकू न छोड़े सा। असां बलोच आदमी असां न छोड़े सो, पलांद गिनसू, पलांद न वठ, वेर न वठ, पलांद न वठ, जो तटे ते लंघी आयो उनखे बख्शे छॾ, रब तोखे बख्शे छॾींदो। जे ॿिए खे कर्ज़ ॾेई बख्शे छॾी, रब तुंहिंजा हिसाब बख्शे छॾींदो। जे ॿिए जी ग़लती बख्शे छॾी, रब तुंहिंजूं ग़लतियूं बख्शे छॾींदो। जेकॾहिं ॿिए जी दिल रखी, रब तुंहिंजी दिल रखंदो। सुभान अल्लाह। एक अल्लाह के वली थे, अल्लाह के दुर्वेश बरगुज़ीदा अल्लाह के बंदे थे। वो चावल बेचते थे। क्या बोलो? चावल बेचते थे। तो लोग सिक्के ले आते, हाँ तो सिक्का घट गया है ना, पेरी सिक्का हलंदा, लोग सिक्के ले आते तो उनसे ले लेते, उनको चावल देते थे। कभी कोई खोटा सिक्का लेकर आता, कूड़ो कूड़ो सिक्को, हिकिड़ो हुंदो खोटो भी हुंदो खरो, सच्चो भी कूड़ो। लोग खोटा सिक्का लेकर आते तो वो भी ले लेते और उनको चावल पूरे दे देते। अब लोगों में मशहूर हो गया कि ये दुर्वेश जो हैं इनको सिक्के की पहचान नहीं, कि खोटा क्या है खरा क्या है ये पहचानते नहीं। ये खोटे खरे की पहचान नहीं रखते, इसलिए लोगों ने क्या किया कि जिनके पास खोटे सिक्के पड़े हुए थे ना वो भी लेके आए कि इसको पहचान नहीं है, चलो भाई चावल तो खा लेंगे। लोग आते रहते, बुजुर्ग उनसे सिक्के लेते रहते, वो जानते भी थे ये खरा है ये खोटा है, लेकिन वो लेते रहते, किसी को खाली नहीं लौटाते। यूं आपके पास खोटे सिक्कों के ढेर लगे, फिर जो एक मर्तबा खोटा सिक्का आ गया उसको आगे नहीं चलाते, वो अपने पास रख लेते। एक तो ये फायदा हुआ कि खोटे सिक्के किसी और को धोखा न मिले, वो अपने पास जमा हो गए। और दूसरी बात ये हुई कि जब वो खोटों सिक्कों का ढेर लग गया, जब उस वली के विसाल का वक्त आ गया, मरने की घड़ियां करीब आई, तो बेटे को कहा कि बेटे वो खोटे सिक्के ले आओ। वो सारा अंबार सामने कर दिया। उस वक्त आंखें उठाई आसमान की तरफ और रोकर कहने लगे, मेरे मौला पूरी जिंदगी मैंने खोटे सिक्के लिए हैं, अब एक खोटा सिक्का मैं हूं जो तेरे दर पे आ रहा हूं। मेरे मौला एक खोटा सिक्का मैं हूं, मैं तेरे दर पे आ रहा हूं, मुझ खोटे को वापस नहीं करना। मैंने पूरी जिंदगी किसी खोटे सिक्के को वापस नहीं किया, आज मैं खोटा तेरे दर पे आ रहा हूं, मुझे भी कबूल कर देना। आवाज आई, मेरे बंदे अगर तू ये शिकस्तगी मेरे पास लाया है,
ये इज्जो इंकिसार मेरे पास लाया है तो मैंने तुम्हें माफ कर दिया और जन्नत का हकदार बना दिया। मेरे सारी गुनाहन में विनायम या रसूल अल्लाह। असां मुने खोटे सिक्के वांगुर आहियूं। फकीरो भाइरो पंहिंजे अंदर में उहा न्याज़मंदी निवड़त पैदा कयो। मन खोटे सिक्के ते रब खे बाज पइजी वञे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या ओ मैनू को जीवेक न छड़वे तुसा भलियां दे हथ लजवे। तुसा भलियां दे हथ लजवे मैनू को जीवेक न छड़वे। असा छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना। सानू रोज़े हशर दा डरना। सानू रोज़े हशर दा डरना। साडा तू वकील ते जजवे तुसा भलियां दे तुसा भलियां दे हथ लजवे। है मैनू को जीवेक न छड़वे मैनू को जीवेक न। तुसा भलियां दे हथ लजवे तुसा भलियां दे हथ लजवे। सल्लल्लाहु अलैहि या और तीसरी बात मेरे आका फरमाते हैं वमा तवादा अहदुन लिल्लाह इल्ला रफ़अहुल्लाह। और जो भी आदमी अल्लाह के लिए न्याज़मंदी करता है, इनकिसार करता है, तवाज़ा करता है, अल्लाह ताला उसके दर्जे को बढ़ा देता, बुलंद कर देता। ये अल्लाह का कानून है। जो जितनी न्याज़मंदी करेगा उसका उतना दर्जा बढ़ता चला जाएगा। जो जितना झुकता चला जाएगा वो रब उसको उतना बढ़ाता चला जाएगा। खैरात से माल घटता नहीं और माफ करने से इज्जत घटती नहीं और तवाज़ा करने से बंदा बुलंद हो जाता है। ये तीन बातें जिन पर हुजूर ने कसम उठाई। सल्लल्लाहु अलैहि या हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रिवायत करते हैं हुजूर ने खुतबा दिया। मदीने वाले साईं खुतबो ॾिनो। मौलवियुनि जा खुतबा ॿुधंदा आहियो न, पीरनि जा खुतबा ॿुधंदा आहियो न, अॼु अचो त मदीने वारे जो खुतबो ॿुधाए। मुस्तफ़ा करीम जो खुतबो ॿुधंदो। हाँ, दिलुनि खे हाज़िर कयो, कन मुतवज्जे कयो। हाणे मामूली ॻाल्हि न आहे, मुस्तफ़ा करीम जो खुतबो आहे। हज़रत जाबिर जो चए ख़तबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने वारे साईं असांखे खुतबो ॾिनो। फरमायो या अय्युहन्नास, ए इंसानो, तूबू इलल्लाह क़ब्ल अन तमूतू,
मरण का अग में अल्लाह दे तौबह ताइब थियो। मौत जो को टाइम वक्त मुकरर ना है, खबर ना है केडी मल मौत अची वने। ओ इंसानो मरण का अग में रब जे दर ते मोटी पो, तौबा ताइब थी पो। वबादिरू बिल अमाल सालिहत क़ब्ल अन तुशगलू, मशगूल थी वञण का अग में तवा सालिह अमल कयो, चंगा अमल कयो, नेकी जा अमल कयो। जे वांदा आयो त वेही अल्लाह के याद कयो, रब जे दर ते झुको, मता जो मशगूल थी वञो त मशगूलन का अग में पंहिंजे रब जे दर ते सालिह अमल कयो। पर बादिरू तकड़ कयो, जल्दी कयो, सुस्त न थियो, गाफिल न थियो, कोशिश करे, हिम्मत करे, चंगा अमल कयो। के माण्हू सुस्त थिया वेठा हूंदा आहिनि न, नमाज पढ़ूं था, अदा पढ़ूं था, होरिया होरिया ढरा ढरा उथंदा न। साईं फरमाइनि था तकड़ कयो, नेकी जे कमन में जल्दी कयो, मता अग में मौत अची वञे तव्हां ते। पोइ साईं फरमाइनि था वसिलुल लज़ी बैनकुम व बैन रब्बिकुम बिकसरत ज़िक्रिकुम लहू, उहे कम कयो जेके तव्हां जे ऐं तव्हां जे रब जे विच में ॻांढा पोगंडींदा। एड़ा कम कयो जेके तव्हां जे बंदगी जो रिश्तो पंहिंजे मालिक करीम सां जोड़ींदा। उहे अमल कयो जेके तव्हां खे पंहिंजे रब सां मिलाए छॾींदा। तव्हांखे बि खपे अहिड़ो अमल जेको रब सां मिलाए, खपे अहिड़ो अमल, खपे अहिड़ो अमल जेको रब सां मिलाए। उहे कहिड़ो आहे? साईं फरमाइनि था पहिरियों तव बिकसरत ज़िक्रिकुम लहू, पहिरीं पहिरीं तव्हां अल्लाह जो घणो ज़िक्र कयो। अल्लाह 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 अल्लाह। ज़िक्र ज़ाकिर के मज़कूर सां मिलाईंदो आहे, ज़िक्र पाने के रब जे बारगाह में पहुचाईंदो आहे। ज़िक्र पर्दा खणाईंदो, हिजाब हटाईंदो, दूरियूं ख़त्म कंदो, पाने के रब सां करीब करण वारी अफज़ल तरीन शइ अथव अल्लाह जो ज़िक्र। अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह जो ज़िक्र कसरत सां रब जो ज़िक्र कयो, यो ज़िक्र तव्हां खे मालिक सां मिलाए छॾींदो। ऐं बे नंबर ते व कसरत सिदक़ते व कसरत सदक़ते फि सिर्र वल अलानिया, ऐं कुझ में ऐं ज़ाहिर में घणा सदका, घणियूं ख़ैरातूं कयो, तव्हां अल्लाह सां वेझा थी वेंदो। खैरात तव्हां खे रब जे करीब करे छॾींदी, खैरात तव्हां खे अल्लाह जे कुर्ब में पहुचाए छॾींदी। पर खैरात कीअं कयो? लिक लिक छप में भी खैरात कयो, ज़ाहिर ज़हूर भी खैरात कयो। खैरात वो अमल आहे, पहिरियों ज़िक्र ॿियो खैरात। ये ॿई अमल अहिड़ा आहिनि जेके पाने खे पंहिंजे मालिक जे कुर्ब में पहुचाए छॾींदा आहिनि। पुट वञी गारनि में रहे, चिल्ला कमाए, झंगलनि बरनि में वेही वञी रब खे ॻोल्हे, ईअं नाहे। वञी छो बणकार हित न ॻोल्ही हो तखे, लिको की न लतीफ़ चए, ॿारो चो ॿे पार थी सती बद संदरो, फिरत पुनल सी पार नाए नेण निहार, तो में तेरो दोस्त जो। रब के बे पासे लिकल नाहे, रब तो सां गॾु आहे।
किया मिलंदी किया पर्दा किया खजंदई जरे अल्लाह जो जिक्र कंदे जरे खैरात कंदे चो अल्लाह अल्लाह। साईं फरमाइनि था जने तव्हां जिक्र कंदो ऐं खैरात कंदो तुरज़कू व तुनसरू व तुजबरू तव्हांजी मदद कई वेंदी तव्हांखे कुशादी रोज़ी ॾिनी वेंदी तव्हांजूं मुश्किलातूं टारियूं वेंदियूं। पुट सम्झव ॻाल्हि ॿ कम तव्हां कयो टे कम रब कंदो। पहिरियों कम तव्हां कयो अल्लाह जो ज़िक्र कयो ॿिए नंबर ते तव्हां घणी खैरात कयो टे कम रब जे तरफ़ां थींदा हिकिड़ो तव्हांखे रिज़्क़ कुशादो मिलंदो ॿियो अल्लाह हर जाइ ते तव्हांजी मदद कंदो टे नंबर ते रब तव्हांजे हर गम हर दुख हर परेशानी लाहे छॾींदो। पुट ॻाल्हि सम्झ में आई चो सल्लल्लाहु अलैहि या अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं की रिवायत फरमाए त बकरी ज़िबा थी छा बकरी ज़िबा थी हुजूर जन फरमाए त खैरात करे छॾियो खैरात थी वई हिकिड़ो फणीअ जो गोश्त अम्मा साईं फरमाए त मां हुजूर जन जे लाइ लिकाए रखियो त हुजूर जन खे रधी खाराईंदासीं बाक़ी ॿी सॼी बकरी खैरात कईसीं। हुजूर जन मोटी आया फरमायूं त बकरी जो छा थियो चयूं अम्मा आयशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो त मां बक़िय मिनहा इल्ला कतिफुहा या रसूल अल्लाह ॿियो सभु खैरात करे छॾियोसीं ॿियो कुझु न बचो आहे सिर्फ़ हिकिड़ी फणी जो गोश्त आहे इहो बचो आहे ॿियो सभु ख़तम थी वियो। त मदीने वारे साईं फरमाया त बक़िय कुल्लुहा गैर कतिफा ॿियो सभु बची वियो बाक़ी हे खुटी पियो। अम्मा साईं जा लफ़्ज़ ॿुधो वरी हुजूर जो जवाब ॿुधो। अम्मा साईं चयो या रसूल अल्लाह खैरात कयोसीं ॿियो सभु खुटी वियो बाक़ी फणी बची आहे। साईं फरमायो त फणी खुटी पई बाक़ी ॿियो सभु बची वियो। जेको रब जे रस्ते में वियो सो बची वियो जेको हिते रहिजी वियो सो खुटी पियो। जे सॼी बकरी ॾई हा इहा बि फणी जो गोश्त बि ॾई छॾी हा त इहो बि बची वञे हा इन जो सिलो आख़िरत में मिले। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था हबीबन करीमन फरमाया त यक़ूलुल अब्दु माली माली बानो चए तो मुंहिंजो माल हर कंहिंखे दावा लॻी पई आहे ही घर मुंहिंजो ही माल मुंहिंजो ही दौलत मुंहिंजी। इन्नमा लहू मिन मालिही सलासुन माण्हू जहिड़ा उन जे माल मां सिर्फ़ टे शयूं आहिनि बस ॿियो कुझु न आहे। तव्हांजो माल उहो आहे जेके टे शयूं आहिनि कहिड़ियूं मां अकल फअफना जेको खाधो खुटाए छॾियो खाई पी छॾियो इहो तुंहिंजो माल हुयो। ऐं लबिस फअबला या पातो पुराणो करे छॾियो। ऐं आता फतना या अल्लाह जे रस्ते में खैरात कयो त बचाए रखियो। हिकिड़ो खाधो ॿियो पीतव ॿियो पातव खाधव ऐं पातव कपिड़ो लटो इहो तव्हांजी शइ हुई जेको खाई वियो ऐं पाए वियो। ऐं टियों तव्हांजो माल उहो आहे जेको अल्लाह जे रस्ते में अॻिते मोकिले छॾियो। जेको पोइ ते छॾे वियो सो तव्हांजो माल न आहे। ॿुधो मदीने वारे साईं जो फरमान जेको पोइ ते छॾे वियो सो तव्हांजो माल न आहे इहो माल वारसनि जो आहे। तव्हांजो माल उहो आहे जेको अल्लाह जे रस्ते में ॾेई छॾियो। पुट हीअ ॻाल्हि घणनि खे सम्झ में कोन थी अचे घणनि खे सम्झ में ॿुधो था पर सम्झो कोन था। तव्हांजो माल चओ था त घर ठारायां हेड़ो फर्नीचर हुजे दुकान हुजे मकान हुजे सोन हुजे चांदी हुजे ही शइ हुजे हूअ शइ ठाहियो था जोड़ियो था गॾु कयो था। साईं फरमाए त इहो सभु पराओ आहे।
तव्हां जो कहिड़ो आहे जेको अल्लाह जे रस्ते में ॾिनो आहे उहो बचाए रब जी बैंक में रखियो आहे, मरंदो रब फरमाईंदो हे खणो इनाम। हाणे ॿुधायो पराओ माल थो वणेव या पंहिंजो माल थो वणेव? सालियाबाद वारा जवाब ॾियो सोचे सोचे, पंहिंजो माल थो वणेव या पराओ माल थो वणेव? पंहिंजो। पोइ तव्हांजो इहो न आहे जेको गॾु करे रखियो अथव, इहो पराओ आहे, इहो वारसनि जो आहे। अञा साहु निकिरंदो न, पुटु चवंदो ही गाड़ी त मुंहिंजी आहे, ज़ाल चवंदी ही बंगलो मुंहिंजो आहे, भाइर चवंदा ही शइ मुंहिंजी आहे। सवे दावेदार निकिरी पवंदा, तव्हांजे मिल्कियत में तकियूं वेठा आहिनि, बाबो मरे त असांजी जान छुटे, बाबो मरे मिल्कियत ते नांग बणियो वेठो आहे, बाबो मरे त पैसनि जा मालिक असां थियूं। ओ मिठा सोचे छॾ, इहो तुंहिंजो माल न आहे, तुंहिंजो माल उहो आहे जेको खाधुई पातुई अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे छॾी। ऐं ॿुधो अजीब हदीस आहे, मुंहिंजे सोणे हबीब जो अजीब फरमान आहे, मुझे लजपाल नबी जी हदीस, मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं तव्हां ख़ैरात था कयो त पोइ उहा अल्लाह वटि जमा थी वञे। तव्हां जेका ख़ैरात कयो था इहो माल तव्हांजो अल्लाह वटि गॾु थी थो वञे, ऐं उहो तव्हांखे अहिड़े टाइम ते कमु ॾींदो जिते तव्हां वधीक मोहताज ऐं ज़रूरतमंद हूंदो। जेॾी तव्हांखे इन माल जी वधीक ज़रूरत हूंदी उन ॾींहुं इहो माल तव्हांखे कमु ईंदो। पुट पैसो उहो जेको ज़रूरत में कमु अचे न, कपिड़ा उहे जेके ईद ते पाइजनि न, ईद ते कपिड़ा हुजनि मेरा ऐं फाटल, ऐं ईद खां पोइ ॿिए ॾींहं ते नओं वॻो मिले कहिड़े कम जो? कपिड़ा ईद ते पाइबा या ईद खां ॿिए ॾींहं ते पाइबा? ॿुधायो, ईद ते न। माल उहो आहे जेको ज़रूरत जे वक़्त में कमु अचे न, पैसो उहो आहे सजायो आहे जेको ज़रूरत वक़्त कमु अचे न। ओ मिठा तव्हांजे ज़रूरत जे टाइम ते जे चओ था दुनिया में बि ऐं आख़िरत में बि तव्हांखे कमु अचे त उहो अथव ख़ैरात। ख़ैरात माण्हू चवंदा आहिनि अदा कुझु पंहिंजे तारे रखिजे त मींहं वसंदे कमु अचे। चवंदा आहिनि न भाई कुछ छुपा के रखते हैं, बीवी को नहीं बताते, बेटे को नहीं बताते कि ये पैसे रखते हैं, कभी कोई बीमारी हो गई, कोई केस हो गया, खुदा खैर करे कोई मुश्किल हो गई तो ये काम आएगा, वो टाल कर रखते हैं, किसी को नहीं बताते। वो जो टाल कर रखते हो ना कि हमें जरूरत के वक्त में काम आ जाए, मसलन आपने वो बैंक में रख दिया, आज इतवार है, आज आपको जरूरत पड़ गई, बैंक तो बंद पड़ा है, बोलो ये पैसा काम तो नहीं आया तुम्हारे। रात को आपको 12 बजे जरूरत पड़ गई, अब रात को 12 बजे बैंक तो 6 बजे बंद हो गया, अब ये पैसा तुम्हारे काम तो नहीं आया ना। मेरे आका फरमाते हैं तुम अल्लाह के राह में खर्च कर दो, खुदा के पास जमा कर दो, जिस वक्त जरूरत होगी उस दिन अल्लाह ताला उस घड़ी तुम्हें उसका सिला अता फरमा देगी। अल्लाह से मांगो मेरे मौला मैंने फुला चीज तेरी रजा के लिए तेरे राह में दी थी, अब मुझ पर ये जरूरत की घड़ी आ गई, मौला ते मेरी तू मदद कर। देखो मैं अल्लाह के घर में बैठकर अर्ज कर रहा हूं कि अल्लाह ताला उस लम्हे उस घड़ी तुम्हारी मदद कर देगा। कने दुखियो ॾींहुं न ॾिसंदो भाइरो, वो मुंहिंजूं भेनरूं ख़ैरात करण खां दिलि सोढ़ी न कयो, कंजूस न बणिजो, बख़ील न बणिजो, दिलियूं कुशादियूं रखो, अल्लाह ताला बि कुशादगी सां तव्हांखे मालामाल करे छॾींदो। गणे गणे रखो था, लिकाए लिकाए रखो था। अल्लज़ी जमा मालम अदद, माल गॾु करे तो वरी गणे गणे रखे थो। नवा नवा नोट हुजनि, पुराणा हलाए छॾींदो, नवा वरी टारे रखंदो। हिते वेठा आहिनि घणा, नालो हाणे कंहिंजो खणिजे बि कंहिंजो खोलिजे, भाई धनार खे पंहिंजे धन जी ख़बर पवंदी आहे। ख़ुदा जे रस्ते ते चओ त कहिड़ी खणंदा, चवंदासीं बसि दुआ कजो अलाह ॾिए त ॾींदासीं,
ऐं ख़ुदा ख़ैर करे का ओचिती ज़रूरत पइजी वञे, को बीमारी थी वञे त लख रुपया कढी ॾियो था न डॉक्टर खे। हाँ, डॉक्टर जो लहणो हो तव्हांजे मथां। ख़ुदा जे रस्ते में न ॾींदव त वेंदव डॉक्टर ॾे, पुलिस ॾे, ॿियो काॾे वेंदा तव्हां? इहो दस्तूर आहे रब जो। जेकर अल्लाह जे रस्ते ते ॾियो त तव्हांखे डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी, पुलिस ॾे वञण जी ज़रूरत ई न पवंदी। अल्लाह तव्हां ते उहा नौबत ई न आणींदो जो तव्हांजो पैसो ज़ायो थिए, ज़ायो थी वञे। ॻाल्हि सम्झो था नथा सम्झो? ओ मिठा सखी बणजो, दिलियूं कुशादियूं रखो। खुदा जे रस्ते में ख़ैरात करण में उज़ुर न ॻोल्हियो, ऐब न ॻोल्हियो, ऐं उन में सुस्ती ऐं तकासुरी न ॾेखारियो। अल्लाह जा रस्ता खुलिया पिया आहिनि। खुदा जे रस्ते में ख़ैरात कंदा वञो, अल्लाह तव्हांखे वधाईंदो वेंदो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो, इन अल्लाह लयद्र बिसदक़त 70 बाबम मिन मैतत सूअ। हिकड़ी खैरात जे सदके अल्लाह ताला 70 बुरे मौत जा रस्ता बंद करे छॾींदो। ही ॻाल्हि वरी सम्झण जी आहे। बुरे मौत जा रस्ता, बुरो मौत। असांजे सिंध जो हिकिड़ो नाम्यारो माण्हू हींअर गुज़ारे वियो आहे, पर उनजो मुंहुं ॾिसण जहिड़ो न हो। मुंहुं जी तस्वीर ॾिठी, पर मां सुञाणी न सघियुसि त इहो साॻियो माण्हू आहे या को ॿियो। समझो था? को एक्सीडेंट में मरी थो वञे, जिस्म टुकड़ा टुकड़ा थी थो वञे, मुंहुं बिगड़ी थो वञे, इहो बुरो मौत आहे, बुछड़ो मौत आहे, जंहिंजो मुंहुं बि माण्हू न ॾिसी सघनि। इहो बुछड़ो मौत आहे। साईं फरमाइनि था, ख़ैरात कयो, रब तव्हांखे बुछड़े मौत खां बचाईंदो। ईमान वारो सुहिणो मौत तव्हांखे नसीब। इस्लामाबाद जे पासे में हिकिड़ी दरगाह आहे, उतां जो गादी नशीननि मंझां उन ख़ानदान मां हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़ारे वियो आहे। मां सम्झो साल खनि थींदो। मूं हुनजी तस्वीर ॾिठी त उनजे मयत जी तस्वीर जेॾीमहिल जनाज़ो पढ़ी रखंदा आहिनि न मयत, साईं बाक़ाइदे सां जीअं ज़िंदा माण्हू ईअं मुरकंदो आहे न, ईअं मुरके पियो। ख़ुदा जो कसम, ईअं जीअं मुरके पियो, ईअं मुरकंदड़ चेहरो हुजेसि। पीर नसीरुद्दीन नसीर गोलड़े शरीफ वारे, पीर नसीरुद्दीन नसीर, मूं हुनजी तस्वीर ॾिठी। बाक़ाइदे सां जीअं को माण्हू मुरकंदड़ हुजे न, ईअं मुरकंदड़ चेहरो। जेके अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कनि था, अल्लाह ताला उनखे सुठो मौत नसीब कंदो। ऐं बुरे मौत जा 70 दरवाज़ा अल्लाह ताला उन ते बंदि थो करे छॾे, जेको ख़ैर ऐं ख़ैरात थो करे। साईं फरमाइनि था, इन सदक़त लतुत्फिउ ग़ज़ब रब व तदफउ मीतत सूए। इमाम तिरमिज़ी रिवायत थो आणे। साईं फरमायो त सदको अल्लाह जे ॾमर जी बाह बुझाए थो छॾे। सदका करना, खैरात करना अल्लाह के कहरो गजब की आग को ठंडा कर देता है। व तदफउ मीतत सूए, और बुरे मौत से तुम्हें बचा देगा। बुरे मौत से महफूज हो जाओगे। तुम्हें कभी अल्लाह ताला ऐसा मौत न देगा, ऐसी बुरी मौत नहीं आएगी कि लोग देख के नफरत करने लगे। नहीं, मरना तो एक दिन है, लेकिन अल्लाह ताला अच्छा मौत उसको देता है जो खैर खैरात करने वाला। बुधो, साईं फरमाइनि था, बाकिरु बिस्सदका फ़इन्नल बला ला यतख़त्ता सदका। तुम अपनी सुबह करो खैरात के साथ, सुबह सवेरे खैरात करो तो ये खैरात तुम्हारे गिर्द हिसार हो जाएगा। हिफाजत का हिसार हो जाए, किला हो जाएगा। कोई मुसीबत इस किले को छलांग लगाकर तुम्हारे पास आ नहीं सकेगी। पुत्र, सुबह साण खैरात कयो, तव्हांजे चौधारी हिफाजत जो कड़ो चढ़ी वियो। का मुसीबत ओरांगे तव्हांजे ईंदी न, मुसीबतुनि खां हिफाजत में अची वेंदो जे तव्हां खैरात कंदो। मां तव्हांखे शायदि पहिरीं ॿुधायो, वरी मौक़े जी मुनासिबत सां यादि अची वियो आहे, तव्हांखे ॿुधायां थो। वरी हिकिड़े भेरे मदीना मुनव्वरा वञा थो।
मुझी तैयारी हुई मदीने शरीफ अल्लाह से सभिनी के मदीनो ॾेखार मूं टिकेट ठाहे गॾु करे 5 रुपया 10 रुपया गॾु करे टिकेट गॾु कई हाणे जे ॾींहं ते टिकेट प्यारणी हुई उन खां हिकिड़े ॾींहं ते अॻु में हिकिड़ो सैयद आयो चईसीं मां न्याणी शादी करायां थो मुंहिंजी मदद फरमायो मूं चयो हाणे आले रसूल आहे ऐं हिनजी न्याणी जो ॿार आहे हिन जे मथां हाणे मदीने में अल्लाह नसीब कंदो त वेंदासीं पर हिन सैयद जी मदद करणी उहे पैसा जेतिरा बि टिकेट जा उहे सभु खणी मूं उन सैयद खे अची ॾिना ऐं पंहिंजे घर वारनि खे मूं चयो त हीउ सैयद आयो आहे हुनजी न्याणी जी शादी आहे ॼण मुंहिंजी न्याणी जी शादी आहे तव्हां सभु मदद कयो पोइ कंहिं थावनि जो सेट ॾिनो मुंहिंजी नुंहुं आहे घर वारियूं बि आहिनि या पंहिंजो घर जा भाती आहिनि कंहिं जग गिलास जो सेट ॾिनो कंहिं कोप किटड़ी जो सेट ॾिनो एतिरो गॾु थी वियो जो हुन सैयद जो हल्को फुल्को ॾाज थी वियो उनखे ॾिनो उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में को 17-18 साल थी विया आहिनि त कॾहिं बि मुंहिंजी मदीने जी हाज़िरी ख़तम न थी आहे ऐं मदीने शरीफ़ में थी ईंदो आहियां त अञा घर न पहुचंदो आहियां त मूंखे ॿी टिकेट मिली वेंदी आहे अञा घर न पहुचंदो आहियां त मूंखे ॿी टिकेट रस्ते में मिली वेंदी आहे इहो उन ॾींहं खां वठी अल्लाह से मूं ते करम कयो आहे मां इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे हिर्स ॾियारियां त ख़ुदा जे रस्ते में ख़र्च करणु रायगान न हाणे मदीने शरीफ थी आयो आहियां मूंखे कल्ह बि दोस्तनि फोन कई आहे साईं कॾहिं तारीख़ ॿुधायो त कॾहिं तव्हांजी टिकेट कयो वदा वो बेटा जेको अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदो न उहो कॾहिं घटिबो न उन जे लाइ अल्लाह ताला ग़ैबी रस्ता खोलींदो मुसीबतूं रब टारींदो रोज़ी रिज़्क में रब बरकतूं विझंदो तंगियूं तकलीफ़ूं मर्ज़ मुसीबतूं बेरोज़गारियूं हे जेकी कुझु असां में अंजायूं तकलीफ़ूं आहिनि इन्हनि सभिनी जो इलाज अथव ख़ैरा तव्हां वञी आज़मायो वञी इम्तिहान कयो ॾिसो त अल्लाह मदद करे थो या नथो पर आख़िरी ॻाल्हि आहे पर सम्झण जे क़ाबिल आहे नियत तव्हांजी अल्लाह जे रज़ा जी हुजे ख़ैरात इन जे लाइ न कयो त साईं चयो आहे त तव्हांखे ॾहूण मिलंदो ॾियूं त ॾहूण मिलंदो थियो वापार पोइ थियो त हा वापारी ख़ुदा जे रस्ते में न ॾिनो आहे समझो था वापार न कजो अल्लाह सां अल्लाह जे खे ॾियो अल्लाह जे ख़ातिर रब जी रज़ा ख़ातिर पोइ अल्लाह ताला वटि तव्हां हक़दार थींदो अगर इस नियत से देते हो कि मैं दूं तो 10 गुना मिले 700 गुना मुझे मिले फिर तो तुम व्यापारी बन गए फिर ये अल्लाह के लिए नहीं हुआ ये तुमने अपने घर से दिया अपनी नीयत तुमने दूसरी रखी अल्लाह की रजा की नीयत नहीं रखी अल्लाह की रजा के लिए वो है जिसमें और कोई भी गर्ज न हो फकत ये मकसद हो कि मेरे मौला तू राज़ी अल्लाह जे रजा जे खातिर खर्च कयो गरीबन की मदद कयो मिस्कीनन की मदद कयो मस्जिदूं ठहरायो मुसाफिर खाना ठहरायो दरगाहुन जे मथा खैरात कयो मदरसा जेकी अहले सुन्नत जा या रसूल अल्लाह चवण वारा मदरसा आहिनि उन्हनि जी मदद कयो नेकी जे रस्ते में खर्च कयो अल्लाह तव्हांखे शाद आबाद ऐं माला माल फरमाईंदो वमा अलैना इल्लल बलाग।